अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तान मशائخ इत्याद काउंसिल जे मरकज़ी सदर पीर गुलाम मुजिद सरहंदी सजादा नशीन हाउस पीर सरहंदी मटियारी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ठठे ज़िले में बैंक अल ॿई जे मालिक हज़ूर बख्श कलोड़ ऐं संदस पुट ऐं संदन छाड़तन जी गुंडागर्दी फौरी तौर बंदि कई वञे। इन चयो आहे त बैंक अल ॿई जे मालिक हज़ूर बख्श कलोड़ ऐं संदस गुंडनि पाकिस्तान मशائخ इत्याद काउंसिल ज़िले ठठे जे सदर पीर निसार अहमद जिलानी जे मथां थियल क़ातलाणे हमले ऐं हिन में ज़ख़्मी थियल संदस सोट पीर अब्दुल्ला शाह जिलानी जे सख़्त ज़ख़्मी थियण जी शदीद मज़म्मत कयूं था। इन चयो त ठठे ज़िले जे पुरमन माहौल खे कुझु कब्ज़ा माफ़िया जी मदद सां ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। PMIC जे मरकज़ी सदर जो चवणु हो त SSP ठट्टो बि कब्ज़ा माफ़िया जी सपोर्ट करे रहियो आहे जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। इन चयो त पीर निसार शाह जी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं मथस फायरिंग कंदड़ कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में पाकिस्तान मशائخ इत्याद काउंसिल सिर्फ़ सिंध न पर पूरे पाकिस्तान में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदी। इन्हनि चयो त पीरनि जी गादियुनि खे रोडनि ते अचणु मुनासिब नथो लॻे, पर जे असां पंहिंजे चाहींदड़नि खे सिर्फ़ हिकु कॉल कई त पूरे पाकिस्तान जाम करे सघूं था। इन चयो त पाकिस्तान मशائخ इत्याद काउंसिल पुरमन जमात आहे। हिन करे वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो था कयूं त बाअसर कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। असांजो ज़िले सदर ज़िला ठठे जो पाकिस्तान मशائخ इत्तहाद काउंसिल जो ऐं दरगाह हज़रत बरखुरदार रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान मां पीर निसार जिलानी पीर दिलदार शाह जिलानी उन्हनि जी घारो में ज़मीन आहे जंहिं ते अल हबीब बैंक जो जेको हुज़ूर बख्श कलवड़ मालिक आहे उन पंहिंजनि माण्हुनि सां पंहिंजे भाणेजे ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾिजी कब्ज़े जी कोशिश कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।